लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। झोल झले आई आहियां जवां आहियां सुवाली, भर तूं झोली ख़ाली झूलण जग जा वाली। 31 सवाल जो सही जवाब आहे डी। उडेरो लाल मंदिर सिंध में अॼु बि लाल साईंअ जी 4 अखंड जोत साहिब आहिनि। उन जॻह ते पाणे पाणे झूलो झूलंदो आहे। सवाल ॿटियो। उडेरो लाल मंदिर सिंध में कहिड़ी जॻह ते अॼु बि भॻवान झूलेलाल जी आवाज़ ॿुधण ईंदी आहे? ए वालंबो खूह आहे उन जॻह ते। बी लाल साईंअ जी पादुका आहिनि उन जॻह ते। सी लाल साईंअ जी 4 अखंड जोत साहिब आहिनि उन जॻह ते। डी ज्योति ऐं समाधि स्थल आहे उन जॻह ते। अहिड़ा ई ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।